टाइटल आ मार महंगाई जी। मार महंगाई जी अॼु पई आहे सभिनी नंढनि ऐं वॾनि ते। मार महंगाई जी अॼु पई आहे सभिनी नंढनि ऐं वॾनि ते। उन हूंदे बि वञनि था के अजायो घुमण त के वेठा आहिनि जुआ जे अॾनि ते। उन हूंदे बि के वञनि था अजायो घुमण त के वेठा आहिनि जुआ जे अॾनि ते। दालियुनि भाॼियुनि ऐं मेवनि ते अॼु दालियुनि भाॼियुनि ऐं मेवनि ते अॼु ज़बरदस्त मार पई आहे। घर खे हलाईंदड़ घरवारनि में बजट में कर कसर कई आहे। दालियुनि भाॼियुनि ऐं मेवनि ते अॼु ज़बरदस्त मार पई आहे। घर खे हलाईंदड़ घरवारनि में बजट में कर कसर कई आहे। के स्कूल अॼुकल्ह जा वेठा आहिनि वात फाड़े महांगाईअ में हिननि त छॾियो आहे माइटनि जो अंदरि साड़े। के स्कूल अॼुकल्ह जा वेठा आहिनि वाट फाड़े महांगाईअ में हिननि बि छॾियो आहे माइटनि जो अंदरि साड़े। वञे थो कमाई जो पैसो खाइण पीअण ऐं मोबाइल जे बिल भरण में। वञे थो कमाई जो पैसो खाइण पीअण ऐं मोबाइल जे बिल भरण में। अचे नथो रास अॼु महांगाई महिमान जो स्वागत करण में। अचे नथो रास अॼु महांगाई में महिमान जो स्वागत करण में। बरकत न रही आहे घोट जी कमाईअ में। महांगाई ॾाइण खाई वञे थी। हिक खे मुंहुं ॾियूं था त ॿी घुर्ज अॻियां अची वञे थी। भरियल आहिनि महांगाई में अॼु सिनेमाघर ऐं ब्यूटी पार्लर। करियूं घटि पंहिंजूं घुर्जूं न त पवंदी महांगाईअ जी मार। जे अॼु न हणंदासीं लगाम पंहिंजे वधियल घुर्जुनि खे त पोइ ख़ुदि असीं पाण सॾु करियूं था कर्ज़ रूपी मर्ज़ खे। लास्ट में मां ईअं ई चवंदसि कर्ज़ ई मर्ज़ आहे रखूं सभु इहो यादि। सम्झ बिना हलंदासीं त सुनीता थी वेंदासीं बर्बाद। कर्ज़ ई मर्ज़ आहे रखूं इहो सभु यादि। सम्झ बिना हलंदासीं त सुनीता थी वेंदासीं बर्बाद। जय झूलेलाल।